अस्सलाम वालेकुम। जो नालो मोहम्मद सिद्दीक़ मिठू और बाब हाला ऐं हिन घड़ियाल बाबति तव्हांखे थोरो ॿुधाईंदो। हीउ घड़ियाल 4 पैर राति जा 4 पैर ॾींहं जा 8 पैरनि ते मुश्तमिल आहे। 4 पैर राति जा पैर खे 4 कलाक 4 चौक 16 कलाक राति, ॾींहं जा 4 पैर खे 4 कलाक 4 चौक 16 कलाक ॾींहं, 16 16 32 कलाक। ऐं हीउ जेको आहे 32 कलाकनि जो जेको आहे इहो आहे 80 सेकंड बराबरि 1 मिंट, 80 मिंट बराबरि 1 कलाक, 16 कलाक राति 16 कलाक ॾींहं, 32 कलाक मुसलसिल हले पियो। 1 खां 12 24 स्टैंडर्ड। अहिड़ी राति ऐं ॾींहुं लिखणु ॾे असांखे, जो हले थो साए पासे सिखणु ॾे असांखे। पढ़णु लिखणु साए पासे खां ॾाए पासे, घड़ियाल हले थो साए पासे घुलणु ॾे असांखे। थो हले 1 खां 16 मुसलसिल 32 कलाकनि ते, कांटो वठंदु 80 ते हलणु ॾे असांखे। मुक़ररु महिल ते सिटियल पंहिंजा कम कारियूं ते करणु झुड़ी फुड़ी फुलणु ॾे असांखे। शादियुनि मुरादियुनि अहिड़नि पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते गीत ग़ज़ल गीत वायूं लिखणु ॾे असांखे। मिठू प्यार मोहबत सदाईं क़ाइमु रहे, इहो वक़्तु टाइम अहिड़ो अहिड़ो हलणु ॾे असांखे। घड़ियाल में सेल पवण सां अहिड़ी तरह पिया हलनि, के साए पासे पिया हलनि त के ॾाए पासे पिया हलनि, के हलनि बैटरीअ ते, के शमसी तवानाईअ ते चार्ज, के साए पासे पिया हलनि त के ॾाए पासे पिया हलनि। झोड़ी फुड़ीअ में दुनियादारीअ जा कम करण लाइ आराम करे वरी उथणु, टाइम पीस पंहिंजो पिया टाइम ॿुधाइनि, के पंहिंजो पिया टाइम ॿुधाइनि। राति ऐं ॾींहं जो टाइम वक़्तु मालूम करण लाइ 1 खां 12 24 कलाक स्टैंडर्ड 24 कलाक ते पिया हलनि त के 1 खां 16 32 मुसलसिल कलाक ते पिया हलनि। 60 सेकंड बराबरि मिंट, 60 मिंट बराबरि कलाक, 12 कलाक राति 12 कलाक ॾींहुं 24 कलाक पिया हलनि। के 80 सेकंड मिंट, 80 मिंट बराबरि कलाक, 16 कलाक राति 16 कलाक ॾींहं 32 कलाक ते पिया हलनि। मिठू मुक़ररु महिल ते सिटियल पंहिंजा कम कारियूं करण लाइ के कांटो 60 ते पिया हलनि त के कांटो 80 ते पिया हलनि। घड़ियाल में सेल पवण सां अहिड़ी तरह पिया हलनि, के साए पासे पिया हलनि त के ॾाए पासे पिया हलनि।